अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सी रहा है महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराह शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। पायलट ऐं एयर ट्रैफिक कंट्रोलर कराची जहाज़ हादसे जा ज़िम्मेवार करार। उबूरी जांच रिपोर्ट क़ौमी असेंबलीअ में पेश। वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त जहाज़ जे पायलट ऐं को पायलट फोकस न कयो। ॿई कोरोना बाबति ॻाल्हियूं करे रहिया हुआ। पायलट ऐं ट्रैफिक कंट्रोलर लागू कयल तरीक़े ते अमल न कयो। कंट्रोल 3 भेरा पायलट जो ध्यानु जहाज़ जे वधीक बुलंदीअ तरफ़ ॾियारियो, पर पायलट कंट्रोलर जे हिदायत खे नज़रअंदाज़ करे छॾियो। कंट्रोलर जहाज़ जे इंजन में बाहि लॻण बाबति पायलट खे आगाह न कयो। मुल्क में कोरोना जी इंतहाई ख़तरनाक तरीन सूरत हाल। वायरस वधीक 60 जानियूं गिड़काए छॾियूं। कोरोना सां जंग विढ़ंदड़ 3755 मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए चुका। 24 कलाकनि अंदरि वधीक 3892 नवां केस रिपोर्ट। मरीज़नि जो कुल तादाद 1,88,926 रिकॉर्ड। खैरपुर में SSP ऑफिस जे 36 अहलकारनि में कोरोना वायरस जी तस्दीक। समूरा अहलकार घरनि में आइसोलेट। शिकारपुर में कोरोना वायरस जा वधीक 13 नवां केस ज़ाहिर। ज़िले में वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 613 थी वियो। करमपुर लॻ बेगारी कैनाल वटि हथियारबंदनि जी फायरिंग, 2 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। मक़तूलनि में काबिल शेख ऐं इमरान मीरानी शामिल। वारसनि मूजिबि वाक़ियो पुराणो खूनी तकरार तां पेश आयो आहे। बेहड़ में घाड़े रोड ते हथियारबंदनि जो घर ते हमलो। नींगरी रेशमा चांडियो क़तल। शाहपुर जहानिया वेझो एम्बुलेंस जे टक्कर में वाटड़ो नौजवान फोत। रोहड़ी लॻ ट्रक कल्टी, क्लीनर फोर्स ड्राइवर ज़ख़्मी।